छा तव्हां सिंधी आहियो? हाणे हे वीडियो ॾिसी रहिया आहियो त सिंधी ई हूंदा। त मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, जंहिं महिल तव्हां कहिड़े नए माण्हू सां या तव्हांजे दोस्त सां पहिरियों दफ़ो मिलिया हूंदा ऐं उनखे ख़बर पई हूंदी तव्हां सिंधी आहियो, त हीअ त ज़रूरी थियो हूंदो, अरे तूं सिंधी आहीं, ॿुधो आहे सिंधी जे घर में पापड़ ॾाढा खाईंदा आहियूं ऐं तव्हांजा सिंधी कढ़ी चांवर ॾाढा फेमस आहिनि, त कॾहिं तो खाराई सिंधी कढ़ी चांवर। ऐं तुंहिंजो पप्पा पक बिज़नेस कंदो हूंदो, जाम पैसा कमाईंदो हूंदो, है न? त छा सिंधी माना पैसो, पापड़ ऐं कढ़ी चांवर, बसि इहो ई सिंधी? छा असां सिंधी त आहियूं, पर सिंधी शब्द जो मतिलब बि असांखे ख़बर आहे? केरु आहियूं सिंधी असां, किथां आया आहियूं, छा आहे असां सिंधियुनि जी अहमियतूं? छा तव्हांखे हिननि सभिनि सवालनि जो जवाबु ख़बर आहे? न त ज़रूरु हीअ वीडियो सॼी ॾिसो, छा ख़बर तव्हांखे हिननि सवालनि जो जवाबु मिली वञे। Hi guys, how are you? Hope you are doing great and enjoying your life. Welcome back to your own Sindhi YouTube channel Sindhi Wow, and I would like to thankful to you to giving me a lots of love and support. What happened? Why you are surprised that I am speaking in English while I am making a Sindhi videos in this YouTube channel? Actually the thing is I am also the person who can speak in multiple languages. मैनू पंजाबी भी वधिया आंदी है, मैं मराठी भी बोलतो आहे, मने गुजराती बहुत सरस रीते आवड़े छे, मने राजस्थानी बन्नाट बोलता आवे। पर जब भी मेरी सिंधी बोली की बात आती है तब मैं अपने फ्रेंड्स और फैमिली के साथ घर में सिंधीअ में ही ॻाल्हाईंदो आहियां ऐं उम्मीद आहे तव्हां भी पंहिंजे घर में सिंधीअ में ही ॻाल्हाईंदा हूंदा। दोस्तों, हाणे मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां कि मां हिकु मिशन जी शुरूआत कई आहे। हुन मिशन जो नालो आहे घर घर में झूलेलाल, ऐं हिन जो मां हिकु हैशटैग भी ठाहियो आहे, हैशटैग घर घर में झूलेलाल। दोस्तों, हिन मिशन जो एम इहो ई आहे त असां सभई सिंधियुनि जा ईष्ट देव लाल साईं आहिनि, त छा असांजे घर हिकिड़ी मूर्त त हुजणी खपे न असांजे ईष्ट देव जी। पर केतिरा अहिड़ा सिंधी घर आहिनि जिन जे घर में लाल साईं जा फोटो या मूर्त ई कान्हे। पर हाणे तव्हां चिंता न कयो, छा तव्हांखे बि लाल साईं जी मूर्त खपे त बसि तव्हांखे करिणो आहे हिकिड़ो कमु, मुंहिंजो इंस्टाग्राम अकाउंट ही रहियो, हिन ते तव्हांखे DM करिणो आहे ऐं तव्हांजी एड्रेस ॾियणी आहे। ऐं हा, अञा ताईं तव्हां फॉलो न कयो हुजे त ज़रूरु फॉलो कजो। ॿी ॻाल्हि, अगरि तव्हां हिन मिशन में मूंसां गॾु जुड़ण था चाहियो त तव्हांखे इंस्टाग्राम में ही मैसेज करिणो आहे। ऐं ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायांव, दोस्तों असांजी पंहिंजी सिंधी म्यूज़िक यूट्यूब चैनल अचण वारी आहे, जंहिंमें नया नया सिंधी गाना ईंदा। अॼु ताईं त पाण साॻा साॻा गाना ॿुधंदा हुआसीं नए नए वर्जननि में, पर हिन में नो रिपीट, ओनली न्यू। आहे न सुठी ॻाल्हि, मज़े वारी ॻाल्हि? सोहणी सिंधु पंहिंजी ॿोली, जिया अमड़ जी मिठड़ी लोली, अजरक टोपी शानू असांजो, सिंधु जी सकाफ़त मानू असांजो, शाह बिटाई कंदो ज़ोली, ओ तुझी मुझी जिंद आज़ादी पंहिंजी। सिंधी कल्चर डे दोस्तों ही साल में जेको आख़िरी महीनो हूंदो आहे ऐं उन जो पहिरें हफ़्ते जो आर्तवार, इन ॾींहुं ही सिंधी कल्चर डे मल्हाईंदा आहियूं। सिंधी कल्चर डे असां सिंधियुनि जो ॾींहुं आहे, सिंधी एकता ऐं अखंडता जो ॾींहुं आहे। दोस्तों, हिन ॾींहुं हिंद सिंध जा देश विदेश जा माण्हू धूमधाम सां सरगसूं कढी हिन ॾींहं खे मल्हाईंदा आहिनि। हूअं त पाण दुनियादारी जी ॾाढी ख़बर रखंदा आहियूं जेके पंहिंजे कम जूं कोन आहिनि, पर असां सिंधी आहियूं त असांखे सिंधियत जे बारे में बेसिक नॉलेज त हुजणी खपे न। त हाणे सवाल इहो आहे, असां सिंधी त आहियूं, पर छा असांखे ख़बर आहे सिंधी शब्द जो मतिलबु छा आहे? सिंधी जेको सिंधु नदीअ मां आयो, सिंधु किनारे सिंधु नदी, ऐं सिंधु जेको शब्द आहे उहो हिकु संस्कृत शब्द आहे। सिंधु शब्द ॿिनि शब्दनि जो जोड़ आहे। सिंध मनः विशाल, जंहिंजो अनंत आहे, जंहिंजो कोई अंत कोन्हे। दू मनः दरिया, पाणी, समुंड, इन्हनि ॿिन्हिनि शब्दनि खे मिलाए करे सिंधु थियो। यानी सिंधु शब्द जो मतिलबु विशाल अनंत समुंदर। दोस्तों, सिंधु शब्द खे इंग्लिश में इंडू भी चइबो आहे। जॾहिं पाण स्कूल में पढ़ंदा हुआसीं तॾहिं ज़रूरु तव्हांखे बि यादि हूंदो इंडस सेंट्रल सिविलाइजेशन,
त हिन जो मतिलबु इंडू जो मतिलबु बि समुंदर ई आहे। दोस्तों असां जे देश में रही रहिया आहियूं, उन देश जो नालो आहे भारत। ऐं हिन देश जा 7 नाला हूंदा हुया, पर अॼु जे भारत जे संविधान जे हिसाब सां हिन भारत जा सिर्फ़ु 2 नाला आहिनि। हिकिड़ो त जेको आहे भारत, ऐं ॿियो हिकिड़ो इंग्लिश शब्द आहे जेको पाण इंडिया चवंदा आहियूं। दोस्तों 7 नालनि मां तव्हांखे कुझु नालनि जी ॻाल्हि कंदुमि, जीअं त आर्यवंश, भारतवर्ष, हिन खे सिंधुस्तान बि चवंदा हुया, पोइ हिंदुस्तान थी वियो। त इहो कीअं थियो? दोस्तों सिंधु किनारे खे अंग्रेज द लैंड ऑफ सिंधु बि चवंदा हुया, ऐं हिकु समय में कुझु फारसियुनि जी टोली असांजे सिंध किनारे ते अची वसी, ऐं जेके फारसी आहिनि उहे स जो ह चवंदा आहिनि, ऐं तंहिं करे हिंदी शब्द सिंधुस्तान मां हिंदुस्तान थी वियो। तीअं ई जॾहिं आर्यन जो राज हलंदो हुयो त हिन देश खे आर्यवंश चयो वेंदो हुयो। ऐं दोस्तों राजा दुष्यंत ऐं शकुंतला जे पुट जो नालो हुयो भरत, ऐं जॾहिं हुन जो राज हलंदो हुयो सॼे देश में, तंहिं करे हिन देश खे भारतवर्ष चयो वियो, ऐं तंहिंमां पोइ नालो पियो भारत। असां सिंधियुनि लाइ निहायत ऐं फ़ख्र जी ॻाल्हि हुजणु खपे त भारत जो विकास सिंधु नदीअ जे किनारे खां शुरू थियो। 5000 साल अॻु असांजा आर्य सिंधु किनारे अची वसिया, ऐं संसार जे 4 प्राचीन ग्रंथनि जी रचना कयूं। असांजी सिंधी भूमीअ खे त साधु संत दरवेश ऐं सूफ़ियुनि जी भूमि बि चयो वेंदो आहे। उन महिल ई असां सिंधियुनि जी विरासत हूंदी ही मोहन जोदाड़ो। अगरि मां पंहिंजी भाषा में, अॼु जी भाषा में चवां त द ह्यूज बिज़नेस हब। उन महिल ई असां सिंधियुनि रोज़मर्रा जी शयुनि जी ज़रूरतनि लाइ कुझु न कुझु ठाहिणु शुरू करे छॾियो हुयो, जीअं घोड़ा गाॾी, कपिड़ा, अलाए केतिरी शयूं ठाहिणु शुरू करे छॾी, ऐं पाण ओॾी महिल ई धंधो कंदा हुआसीं, बिज़नेसमैन जे नाले सां ई सुञाणा विया हूंदासीं। ऐं हिन मोहन जोदाड़ो ते देश विदेश मां माण्हू ईंदा हुया ख़रीदी करणु। असां सिंधियुनि बि ज़ुल्म ॾाढा सहिया आहिनि, पोइ भले हिंदू मुस्लमान जा जहिड़ा हुजनि, या मिर्ख भाषा जा अत्याचार, या 1947 जा पार्टीशन जो टाइम। उन में त असां सभु कुझु पंहिंजो विञाए छॾियोसीं, पर असां पंहिंजो कंधु कोन झुकायोसीं, हार कीन मञीसीं। ऐं मिर्ख भाषा जे अत्याचारनि सां त असांजा पंहिंजा ईष्टदेव पाण अवतार वठी करे असांजी रक्षा कई आहे। 1947 महिल त जंहिं महिल सॼो देश आज़ादीअ जो जश्न पियो मनाहे, तंहिं महिल असां सिंधी पंहिंजनि खे छॾे करे, पंहिंजा घर ॿार छॾे करे हिकु दिशाहीन राह ते हली वियासीं। जेके ट्रेन ऐं रस्ते जे राह सां आया उहे राजस्थान तरफ़ अजमेर ऐं जयपुर वञी सेटल थिया, जेके समुंड जे रस्ते सां आया उहे वरी गुजरात ऐं बॉम्बे में वञी सेटल थिया। उन महिल असां सभु कुझु छॾियासीं, असां वटि कुझु बि न हो। तंहिं महिल बि असां पंहिंजो पापड़ खाई गुज़ारो कयोसीं, ऐं किनी त पापड़ विकिणे करे पंहिंजो गुज़ारो कयो। तंहिं करे त चवंदा आहिनि सिंधी पापड़ पैसो ऐं कढ़ी चांवरनि सां सुञाणा वेंदा आहिनि। असां सिंधी हिन अंजान शहर में शरणार्थी थी करे आयासीं, पुरुषार्थी थी करे पंहिंजे पाण खे संभालियोसीं, ऐं अॼु असां परमार्थी थी करे जी रहिया आहियूं। दोस्तों अॼु जी तारीख़ में कहिड़ी अहिड़ी जॻह कोन्हे जिते असां सिंधी न हुजूं। असां सिंधी हर हिकु क्षेत्र में पंहिंजो नालो कढियो आहे, हर के में असां सिंधी पंहिंजो नालो करे रहिया आहियूं। असां सिंधी कॾहिं बि पुठियां न हटिया आहियूं। दोस्तों अॼु जी तारीख़ में असां पैसो त ठाहे छॾियो आहे, नालो त ठाहे छॾियो आहे। अॼु पार्टीशन खे 75 साल थियण ते आया आहिनि। असां जेको सभु विञाए छॾियोसीं हुनखे हासिलु करण में हेतिरा साल गुज़री विया, ऐं हिननि जे विच में असां पंहिंजी ॿोली किथे न किथे विछाड़े छॾीसीं, असां पंहिंजा रीति रिवाज किथे न किथे विछारे छॾियासीं। ऐं अॼु ज़रूरत आहे त अचो सभई सिंधी गॾिजी करे हिन ॾींहुं प्रण खणूं त असां सभई सिंधी असांजी सिंधी एकता ऐं अखंडता खे बरक़रार रखंदासीं। त दोस्तों हिन वीडियो जे माध्यम सां मां तव्हांखे ॿुधाइण जी कोशिशि कई त सिंधी शब्द जो मतिलबु छा आहे, छा आहे असांजो इतिहास, केरु आहियूं असां सिंधी। त उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो वणी हूंदी, त ज़रूरु लाइक कजो, कमेंट करे तव्हांजा सजेशन ज़रूरु ॿुधाइजो, वणे त ॿियनि खे बि ॾेखारिजो, शेयर करिजो, ऐं हा अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कई हुजे त सब्सक्राइब ज़रूरु करिजो, है न। जय झूलेलाल। हिकु दफ़ो वरी जिए सिंध, सिंध वारा जीअनि। हैप्पी सिंधी कल्चर डे।